बादशाह ऐं हारीअ जी कहाणी। साईं मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह तरपाक पाण आहे, जेको जहान जो पालनहार आहे। पर ही कूड़ी दुनिया जे मिड़ई हिकिड़ी बादशाह जी कहाणी आहे, जेका इंतहाई नसीहत भरी आहे। असां ॻाल्हि था कनि त हिकिड़ो हो बादशाह, जंहिं पंहिंजी बादशाही में ऐलान कयो हो त जेको सुठे में सुठी ॻाल्हि कंदो उनखे 400 दीनार इनाम तौरु ॾिना वेंदा। साईं 400 दीनार जीअं पाण वटि अॼुकल्ह रुपया पैसा हूंदा आहिनि, सो कंहिं ज़माने में ईअं दीनार इनाम तौरु ॾिना वेंदा हुआ। साईं बादशाह हूंदा आहिनि, बादशाह ख़्याल हूंदा आहिनि, सो बादशाह ईअं ई ऐलान करे छॾियो त जेको सुठी ॻाल्हि ॿुधाईंदो त उनखे 400 इनाम दीनार तौरु ॾिना वेंदा। साईं बादशाह जो उहो ऐलान झर झंग ताईं हर ॻोठनि हर शहर में साईं पखड़ी चुको हो त बादशाह जो ऐलान थियल आहे, जेको सुठी ॻाल्हि कंदो उनखे 400 दीनार इनाम तौरु मिलंदा। सो ते बादशाह सलामत शहर मां ॻोठ मां गलियुनि मां जितां बि गुज़रंदो हो त हर को माण्हू पंहिंजी पंहिंजी ॾाप ॾेखारण जी कोशिशि कंदो हो। पर साईं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं के सुठा माण्हू ई कंदा आहिनि। सो इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो हिकु ॾींहुं बादशाह शहर जी चौधारी घुमी रहियो हो त चकर ॾींदो ॾींदो ही वञी के बनी कंहिं बाग़ीचे में पहुतो। हुन ॾिठो त हिकु तमामु झूनो 90 सालनि जो हारी आहे, जेको ज़ैतून जो वणु पोखे रहियो आहे। बादशाह जो साईं 90 सालनि जे झूने हारी खे ज़ैतून पोखींदे ॾिठो, सो बादशाह खां रहियो न थियो ऐं खांसि पुछियईं ते झूना हारी, तूं ज़ैतून जो वणु छो थो पोखीं? इहो ज़ैतून जेको 20 सालनि खां पोइ मेवो ॾींदो, जॾहिं त तूं ख़ुदि 90 सालनि जो आहीं ऐं तुंहिंजी उमिरि थोरी आहे, ज़िंदगी ते को भरोसो न आहे, तूं भला इहो छा वणु पोखे कंदे जो मेवो त ॿिया खाईंदा। साईं मुंहिंजा पोड़े हारी इंतिहाई दिलचस्प ऐं मज़ेदार ऐं नसीहत भरियो जवाबु ॾिनो त बादशाह सलामत, सिर जहान जी हिफ़ाज़त फिसी साईं, असांजे अबनि ॾाननि पोखिया ऐं असांखे फ़ाइदो थियो। साईं मुंहिंजा सिर जहान जी हिफ़ाज़त फसी असांजे अबनि ॾाननि पोखिया ऐं असांखे फ़ाइदो थियो। हाणे आउं पोखे रहियो आहियां त जीअं ईंदड़ नसुल उन मां फ़ाइदो वठी सघे। साईं बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह चयो वाह 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 झूना हारी, तमामु सुठो, तो तमामु बहितरीनु ॻाल्हि कई आहे त ॿियनि कांड जीअण वारो अमल सुठो आहे, तो पंहिंजे लाइ न पर ॿियनि लाइ पोखी पियो। तुंहिंजी ॻाल्हि मूंखे तमामु घणी वणी आहे। ते बादशाह पंहिंजे गॾु साथियुनि वज़ीरनि मुशीरनि खे हुकुम ॾिनो त हिन खे 400 दीनार ॾिना वञनि। साईं बादशाह जो हुकुम थियो, उन हारी खे 400 दीनार इनाम तौरु ॾिना विया त हारी मुस्कुराइणु लॻो, ख़ुशि थियो ऐं खिलणु लॻो, मुस्कुराई चपनि में उनजी चपनि ते मुस्कुराहट तरी आई। बादशाह पुछियो भला छो थो मुस्कुराई? पोड़े हारी जवाबु ॾिनो त बादशाह सलामत, ज़ैतून जो वणु 20 सालनि खां पोइ मेवो ॾिए थो ऐं मुंहिंजो वणु हाणे जो हाणे मूंखे मेवो ॾेई रहियो आहे। साईं हारी जी इहा ॻाल्हि बि बादशाह खे ॾाढी वणी। बादशाह चयो वाह 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 वाह, इहो वाक़ई चङो जवाबु ॾिनो अथई। पोइ बादशाह पंहिंजे वज़ीर खे हुकुम ॾिनो, पंहिंजे वज़ीर खे हुकुम ॾिनई त हिन खे वधीक 400 दीनार ॾिना वञनि, छो त हिन ॿी सुठी ॻाल्हि ॿुधाई आहे। साईं पोड़ो हारी वरी 400 दीनार वठी करे वरी बि मुर्कियो। हारी जो वरी मुर्कियो त बादशाह खां रहियो न थियो। बादशाह पुछियो त भला हाणे छो पियो मुस्कुराई? पोड़े हारी वरी जवाबु ॾिनो, चयईं त बादशाह सलामत, साईं ज़ैतून जो वणु साल में हिकु भेरो मेवो ॾिए थो ऐं मुंहिंजो वणु 2 भेरा मेवो ॾिए थो, ऐं मुंहिंजो वणु हिते मूंखे 2 भेरे मेवो ॾेई छॾियो आहे। साईं बादशाह उनजी इन शानदार ऐं इंतिहाई समझ भरी ॻाल्हि ते ॾाढो मुतासिर थियो। बादशाह चयो वाह,
ही वाक़ई शानदार ॻाल्हि आहे ऐं वाक़ई शानदार। पोइ त बादशाह पंहिंजे वज़ीर खे हुकुम ॾिनो त खेसि 400 दीनार ॾिना वञनि। बादशाह उहो हुकुम ॾींदे ई उनखां पोइ जल्दी जल्दी बादशाह उतां हलियो वियो। वज़ीर पोइ सही बादशाह जो हुकुम ॾेई रवानो थी वियो। वज़ीर उनखे 400 दीनार उन हारी खे ॾिना ऐं पोइ तकिड़ो तकिड़ो बादशाह जे पोयां वियो ऐं वञी पहुतो। ऐं बादशाह वटि वञी पहुची बादशाह जे वज़ीर बादशाह जे जनरल पुछियो, साईं तव्हां इहो हुकुम ॾेई एॾो जल्दी छो हलिया आया आहियो? बादशाह जवाबु ॾिनो त जेकॾहिं मां सुबुह ताईं हिते वेठो हूंदुसि त खज़ानो ख़ाली थी वेंदो ऐं इन पोड़े हारी जूं नसीहत भरियूं ऐं मिठियूं मिठियूं ऐं नेकी वारियूं ॻाल्हियूं जेके हमेशह खुटण वारियूं न आहिनि, जेकॾहिं आउं वेही रहियसि त खज़ानो खुटी वेंदो। हिन पोड़े हारे जूं महिरबानी जूं ॻाल्हियूं नाकाम न थींदियूं, छो त नेकी हमेशह मेवो ॾिए थी ऐं उहो मेवो अणखुट हूंदो आहे। महिरबान ऐं महिरबान लफ़्ज़ क़ीमती मोती वांगुरु आहिनि। उहे असांजी मदद कनि था। माण्हुनि जूं दिलियूं सुठे नमूने सां जेकॾहिं असां ॿियनि खे मुतासिर करणु चाहियूं था त असांखे पंहिंजी ज़ुबान खे सुठी ऐं मिठे लफ़्ज़नि में सींगारणु घुरिजे। पंहिंजी दिलनि खे साफ़ु करियो जीअं तव्हां उन्हनि सां मिलो था उन्हनि जी दिलि में ख़ुशी पकिड़े सघो। हर इंसान खे कंहिं अहिड़े नमूने जी ज़रूरत हूंदी आहे, अहिड़े माण्हू जी ज़रूरत हूंदी आहे जेको दिलि खे मुस्कुराहट या महिरबानी लफ़्ज़ सां ख़ुशि करे सघे। उन करे चङा लफ़्ज़ ख़ैरात आहिनि ऐं इहो हारी लफ़्ज़नि जो जादूगर आहे ऐं पियो सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो। जेकॾहिं आऊं हिते वेठो रहियसि त खज़ानो ख़ाली थी वेंदो ऐं मुंहिंजी बादशाहत में हिकु दीनार बि न बचंदो। सो साईं बादशाह पंहिंजे वज़ीर खे नसीहत करे पोइ उतां पंहिंजी बादशाहत ॾांहुं रवानो थी वियो ऐं हुन हारी पंहिंजी दानाई ऐं ॾाप जे करे कुझु ई टाइम में 1200 दरम कमाए वरिता। सो साईं उमेदु आहे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन खे सम्झूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं असांजे फेसबुक पेज खे फॉलो करणु न विसारींदा। जेकॾहिं तव्हां असांखे फेसबुक ते ॾिसी रहिया आहियो, ॿुधी रहिया आहियो वीडियो खे, त लाइक कमेंट ऐं शेयर करणु न विसारिजो। से मुंहिंजा असांजा खोड़ सारा साथी अहिड़ा आहिनि जेके असांजी वीडियोज़ खे ॾिसंदा त आहिनि पर लाइक कमेंट न आहिनि कंदा। ऐं जेकॾहिं तव्हां यूट्यूब ते ई ॾिसी रहिया आहियो असांजी वीडियो त यूट्यूब ते बि कमेंट लाइक शेयर करणु न विसारिजो। ऐं साईं तव्हां किथां खां हीअ वीडियो ॾिसी रहिया आहियो, पंहिंजे इलाइक़े शहर ॻोठ जो नालो बि कमेंट ज़रूरु कजो। ऐं साईं वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं असांजे फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में असांखे यादि रखिजो। तव्हांजो पंहिंजो आज़ादु मुख़्तियार जरवार। साईं अल्लाह हाफ़िज़।